अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे से रहा है OSS न्यूज़ आयशा सजाद। नाज़े सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त असां वटि एतिरी गुंजाइश न आहे त PTI छॾे वञण वारनि खे पार्टी में शामिल करे सघूं। नवाज़ शरीफ़ खे रिलीफ मिलणु घुरिजे, उहो संदसि हक़ आहे। जॾहिं चूंडूं थींदियूं त नवाज़ शरीफ़ वापसि अची पार्टी जी क़यादत कंदो। 9 मई जे वाक़िअनि में मुलविस पहिरियों सरकारी मुलाज़िम मोहम्मद इस्माइल इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मर्दान जो असिस्टेंट कंट्रोलर खे मुअत्तल करण जो नोटिस जारी करे छॾियो। ब्यूरो नेब सखर हैदराबाद मोटरवे M6 मोटरवे मंसूबे में अरबे रुपयनि जी करप्शन जी जांच में सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जे फ्रंट मेन मुसरत जाफ़री खे नोटिस जारी करे छॾियो। रोज़पुर वेझो जमाल थाणे जी हद ॻोठ हादी निंदवाणी में 20 सालनि जे नौजवान घरू अणबणत तां पाण मथां बंदूक जो फायर करे आपघात करे छॾियो। अहिड़े वाक़े बाद पोती जे घर में कोहराम मची वियो। नाज़रीन, ही हुयो हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।